अस्सलाम वालेकुम। जीअं त मुश्ताक परदेसी चैनल ते मां फ़कीर मारूफ सोलंकी हाज़िर रहियो आहियां। हीउ जेको पार्ट तव्हांखे मां ॾेई रहियो आहियां, हीअ आहे रुठा आहियूं रुठा आहियूं। अलाए छा आहे रुठा आहियूं रुठा आहियूं। हाणे ॾिसूं असां त रुसंदा परचंदा आहियूं, वरी हीउ ॾिसूं त छा थो ॿुधाए। हिकु मोची ऐं संदसि ज़ाल में अची रुठा, हिकु मोची ऐं संदसि ज़ाल पाण में अची रुठा, पर रुसी अची फाथा। पाण में ज़िद कयाऊं तूं कावड़ ॿेड़ी न हुजे न, या बि ॻाल्हि सही कई अथव। जेकॾहिं हिते को पाण में ज़ाल मुड़ुस जो मसालो थींदो आहे त पोइ ज़ाल चवंदी आहे त मन मुड़ुस मूं सां ॻाल्हाए। मुड़ुस चवंदो आहे त हाणे मां ज़ाल खे कीअं चवां, मन का शइ मूंखे हाणे खणी ॾिए त ठहूं पाण में। उहो अची रुठा पर रुसी अची फाथा, पाण में ज़िद कया हुअऊं त पहिरियां ई को बि कोन ॻाल्हाईंदो। नेठि ॿिए ॾींहं जो सुबुह थियो त मोचीअ जी आर ऐं रंबी संदसि ज़ाल लिकाए छॾी। मोची वीचारो अची परेशान थियो ऐं दिलि में चवणु लॻो त हिन खां कहिड़ी रीति पुछिजे। हाणे ज़ाल सां ॻाल्हाए कोन थो, हाणे चए थो त हिन खां कहिड़ी रीति पुछिजे। सो वेही राॻु ॻाइणु लॻो। हाणे राॻु कहिड़ो थो चए, हाणे ज़ाल वेठी आहे, पाण राॻु थो चए त रुठा आहियूं रुठा आहियूं, की न ॻाल्हायूं आर ऐं रंबी किथे आहे। ज़ाल हिन वारी ॿुधे पई, सम्झी वई। त हाणे हीउ चवे कोन, हाणे टपड़ त उन खणी रखिया पर सम्झी वई। वरी हाणे ॾिसूं त उहा वर्दी कहिड़ी थी थिएसि। हाणे संदसि ज़ाल इहो ॿुधी सम्झी वई ऐं जवाबु ॾिनई त रुठा आहियूं की न ॻाल्हायूं आर ऐं रंबी चुल्ह पुठियां, मूंखे ख़बर किथे आहे। माना हुन सां ॻाल्हि बि कोन कयई ऐं चएसि थी रुठा आहियूं की न, वरी इन में ॻाल्हाइण में चए थी आर ऐं रंबी तुंहिंजे चुल्हे जे पुठियां रुठा किथे आहियूं। अदा हाणे अलाए अलाए रसूल तव्हांखे ख़ुशि कंदो, मदीने वारो भलाई कंदो, सिहत अता फ़रमाईंदो आहे। तव्हांजे दिलनि जा जेके बि जाइज़ कम ऐं नेक मक़सद ऐं दिलनि जूं मुरादूं अलाए अलाए रसूल ताईं पूरियूं कंदो। तेसिताईं मां तव्हांखो इजाज़त थो वठां। ख़ुदा हाफ़िज़।